अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल पापनगर ड्रामे में छा थींदो। छा मंठार हाणे गुलाब खे मारे छॾींदो। छा नूरल हाणे मेड़ वठी वेंदो मिठल खान ॾे। छा मल्हार हाणे मिठल खे राज़ी करण में कामयाब थी वेंदो। छा रिस बालाजी खान शेरदिल खे माराए छॾींदो। छा रावल खान बालाजी खान मथां हमलो कंदो। त दोस्तों तव्हांखे सॼी कहाणी ईअं अपडेट नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾियण वारा आहियूं। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा मुंहिंजे यूट्यूब चैनल ज़मीर जमाली खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को मुंहिंजे बैलेंस न करंदो काफ़ी असांजी हौसला वधंदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों मुंहिंजे टाइम वेस्ट कोन करे हलूं था पंहिंजी कहानी ईअं अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो मंठार खान जेको आहे गुलाब खे हर जगह ते ॻोल्हींदो ऐं जेको आहे अरल खान जे ॻोठ में बि वेंदो। बहरहाल गुलाब जेको आहे हुनखे उते कॾहिं बि न मिलंदो। हाणे गुलाब जेको आहे तमामु जल्द शेरदिल ऐं मल्हार सां मिलंदो ऐं उन्हनि खे सॼी हक़ीक़त ॿुधाईंदो। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त नूरल खान जेको आहे मिठल खान ॾे मेड़ वठी वेंदो। पंहिंजे धीउ बि वठी वेंदो ऐं पंहिंजा पुट बि वठी वेंदो। मिठल खान खे मिठू कंदो। बहरहाल मिठल खान जेको आहे पंहिंजे मिठनि ॾे ॾिसी ऐं उन सां राज़ी थी पवंदो। ऐं पोइ मल्हार बि उनखे चवंदो त चाचा मिठल बस तूं हाणे राबेल जे ॿिए हंधि शादी न कर छो जो राबेल हाणे मुंहिंजो मंग आहे। मिठल खान चवंदो त बस मल्हार तूं परेशान न थी। हाणे पाण हिकु थी चुका आहियूं। बस हाणे मुंहिंजी धीउ राबेल जो संग तोखे ॾेई छॾींदे। हाणे तुंहिंजी अमानत आहे। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त रिस बालाजी खान जेको आहे मंठार खे फुल ऑर्डर ॾेई छॾींदो। मंठार खे चवंदो तोखां जल्द जेतिरो थी सघे तूं इन शेरदिल खे ॻोल्हे ऐं उनखे उते ई घुमाए छॾ। जीअं कंहिंखे ख़बर ई न पवे त शेरदिल बि हुन दुनिया में हुयो। तूं शेरदिल जो नाम ई मटाए छॾ ॼण शेरदिल ॼावो ई कोन हो। मंठार चवंदो त बस रिस बालाजी खान तूं परेशान न थी। मां शेरदिल जो ईअं असर कंदुसि जो दुनिया ॾिसंदी शेरदिल मुंहिंजे अॻियां छा आहे। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त वरेल खान खे रावल खान चवंदो त बस चाचा रुॻो हिकु चकर मूंखे मोकल ॾे। मां इन बालाजी खान खे ईअं त घुमाईंदुसि जो दुनिया यादि रखंदी। मां उन खां पंहिंजो सोट जो हर हाल में पलांद कंदुसि। जीअं हू सिकंदर में ॿई बारूद जा गोलियूं हलायूं हुयूं ईअं बि मां मंठार ऐं रिस बालाजी खान जे दिलि में उहा साॻी बारूद हलाईंदुसि। जीअं उन्हनि खे ख़बर पवे त मां बि उनजो सोट आहियां। मां बि उनजो पलांद कयो। दोस्तों उम्मीद त कहाणी आई हूंदी तव्हांखे पसंदि। असांखे ॾींदा हाणे इजाज़त। वरी तव्हां सां मिलंदासीं के नई वीडियो में। जैसी थी मुंहिंजो ख्यालु रखंदा। ख़ुदा हाफ़िज़।